ओम शांति। हाँ इतना बाबा की याद करो। मां आत्मा प्रकृति से विश्व में बैठी हाँ निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी गाल जो बाबा की बताए चलो। ओम शांति। अज मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा सुनंदा मीठे मीठे बार बाबा सुनंदा की हाणे जीवन में असांजी बुद्धि जेतरी शुद्ध होंगी ना, शुद्ध बुद्धि वारे के सदा लगदो आहे कि भगवान मुसां गॾु आहे। जिनकी बुद्धि शुद्ध होंदी ऐं मन में सदा भगवान जी याद रहंदी न, तो उनके जीवन में कभी भी अकेलो न लगदो। वह सदा सोचती आहे उनकी बुद्धि में सदा छोजे भगवान के न अखियुनि सां न ॾिसी सघंदा आहियूं, भगवान के मन सां याद करे सघंदा आहियूं ऐं बुद्धि रूपी अख सां असां उनखे ॾिसी सघंदा आहियूं। हिन अखियुनि सां असां कॾहिं बि भगवान छोजे भगवान जो रूप कोई शारीरिक रूप थोड़ी थींदो आहे। ही त माण्हुनि खणी अलाए कहिड़ा कहिड़ा रूप ठाता अथनि, लेकिन भगवान अर्थात निराकार, जिनजो कोई शारीरिक आकार न आहे। त परमात्मा चए थो कि भगवान अर्थात मूंखे अगर तव्हां सदा पाण सां गॾु रखणु चाहींदा आहियो, सदा तव्हांखे मुंहिंजो साथ खपे, त मुंहिंजो साथ अनुभव करण लाइ न खुद खे आत्मा सम्झो, पंहिंजी बुद्धि खे जेतिरो शुद्ध रखंदासीं न, भई बुद्धि में ये विकार बुराइनि जी ॻाल्हियूं, बुरा स्वभाव संस्कार, तुंहिंजी मुंहिंजी, ये सब ॻाल्हियूं न हूंदियूं ऐं मन में सदा बाबा जी यादि हूंदी, त ही असां परमात्मा खे सदा पाण सां गॾु यादि रखी सघंदा आहियूं। न त असांखे न भगवान खे यादि करण लाइ असांखे अलाए छा छा मूर्तियूं, ग्रंथ शास्त्र, अलाए कहिड़े कहिड़े तरीक़े सां माण्हू भगवान खे यादि करे थो, छो बुद्धि में नथो वे। जबकि भगवान खे त हिन अखियुनि सां ॾिसी न सघंदा आहियूं, त माण्हू चए थो असां हेॾे था वञूं होॾे था वञूं भगवान सां मिलण, हिन दर्शन करण, लेकिन भगवान त मथे रहंदो, हुनखे ॾिसण लाइ बुद्धि साफ़ खपे, बुद्धि शुद्ध खपे। जिनकी बुद्धि सुठी हूंदी आहे न, जिनकी बुद्धि शुद्ध हूंदी आहे, जिनकी बुद्धि में सम्झ हूंदी आहे कि भगवान अर्थात निराकार पार ब्रह्म में रहण वारो उहो आत्मा मन में जॾहिं बि वीचार कंदी कि हाँ मां भगवान सां खे यादि करे हुनसां ये ॻाल्हि करां, हुनखां इहे पुछां, त हुनजी बुद्धि द्वारा उहो परमात्मा खे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए सघंदी ऐं हुन जंहिंजी बुद्धि शुद्ध हूंदी आहे न, लेकिन भगवान यथार्थ ॻाल्हि सम्झाए, जेको चवणु चाहींदो न बुद्धि द्वारा सम्झी वठंदो। त चईंदा बि आहिनि माण्हू कि हा मुंहिंजी बुद्धि में ईअं आयो हुयो कि मां हीअं करां, माण्हू चईंदा बि आहिनि हा भगवान असांखे इशारो बि ॾिनो ऐं बुद्धि में असांखे सम्झ बि आई, लेकिन असां कयोसीं न। त असां परमात्मा छोकी भगवान जे वटि शरीर न आहे न, उहो असांखे शरीर रूप सां मिली न सघंदो, असां सां ॻाल्हाए न सघंदो आहे, न ई असां हुनखे ॾिसी सघंदा आहियूं, लेकिन भगवान खे असां मन सां यादि करे सघंदा आहियूं, बुद्धि द्वारा असां हुनजी ॻाल्हि, हुनजी जेको असांखे चवणु चाहे थो न, उहो तुंहिंजी बुद्धि में टच थींदो। वो कॾहिं थींदो जॾहिं असांजी बुद्धि में न व्यर्थ ॻाल्हियूं न हुजनि, कर्म त करणो ई आहे, लेकिन जो तव्हां बाक़ी समय में जो तव्हां हेॾा होॾा जी ॻाल्हियूं पंहिंजी बुद्धि खे हेॾे होॾे भॼायो था, कॾहिं हेॾे कॾहिं हेॾे कॾहिं हेॾे, सॼो ॾींहुं तव्हां काॾे बि वञो था, मन में हूंदी आहे यादि, सम्झो तव्हांखे पंहिंजी धीअ जी माउ जी यादि आहे, त तव्हांजी बुद्धि होॾे हली वेंदी, हुन घर में हुन जॻह ते हली वेंदी आहे जिते तव्हांजी माउ वेठी। त उहो ई परमात्मा चए थो अगरि असां माउ खे हिते दुनिया वारी माउ खे यादि करे छा कंदो, उहे सम्झी मदद करे सघंदी, लेकिन अगरि असां परमात्मा खे यादि करूं न, मथे पंहिंजी बुद्धि
जॾहिं बि फ्री हुजो, जॾहिं बि कोई ॻाल्हि हुजे, भगवान खे यादि करे पंहिंजी बुद्धि खे मथे परम धाम में पहुचाए। बाबा ईअं ॻाल्हि ईअं थी वई त भगवान असांखे राइट पर्सन द्वारा राइट मदद ॾियारण जे लाइ मिले थी। असां वटि उहो माण्हू पाण ई अची वेंदो जेका असांखे कमु कराइण, लेकिन हुन में असांखे भगवान जी यादि हुजणी खपे, तॾहिं असां सम्झी सघंदासीं कि हा भई इहे माण्हू भगवान ई मोकिलियो अथई। लेकिन असांखे माण्हू जो भले शुक्रिया करो, लेकिन मन में सदा यादि रहे कि मां त भगवान खे चयो, मां त बाबा खे चयो हुयो, इहो माण्हू अची वियो त ज़रूर परमात्मा ई मोकिलियो। कई बार असां जजमेंट असांजो ठीकु न हूंदो, असां रॉन्ग माण्हू खे सम्झी वठंदा आहियूं कि इहो माण्हू हूंदो, असां सोचते हैं अभी भगवान ही मोकिलियो हमें। लेकिन जेतिरो असांजी बुद्धि जो योग भगवान सां क्लियर हूंदो न, भई बाबा तव्हांखे जीअं कराइणो तव्हां ई करायो, कहिड़ो राइट पर्सन आहे कहिड़ो न उहो बि तव्हां ई जज करायो। त असां यथार्थ जजमेंट द्वारा परमात्मा खां मदद वठी सघंदासीं, हुनजी मदद खे कैच कंदासीं। बाबा ॾिसो अचण वारो समय जेको हाणे ॾिसो कोरोना में कोई भगवान जे मंदिर टिकाणे ग्रंथ शास्त्र पढ़ी पियो सघे, मंदिर टिकाणे वञी पियो सघे, अगरि तव्हांजी बुद्धि में हूंदो भई हिन ई मंदिर गुरुद्वारे में हिन ई ग्रंथ शास्त्र पढ़ण सां ई भगवान मिलंदो, भगवान सां मिलंदा आहियूं, त अहिड़े समय जॾहिं दुनिया में कर्फ्यू लॻी वेंदो, हड़ताल थी वेंदी, अहिड़ो समय बि कॾहिं कॾहिं अचण ई वारो आहे सॼी दुनिया में, आए दिन किथे लड़ाई, किथे झगड़ो, किथे छा, त हुन समय छा कंदा? हुन समय अगरि असांजी बुद्धि क्लियर हूंदी न भगवान सां, त मथे जेको परमात्मा असली भगवान वेठो, अगरि असांजी बुद्धि हुन सां जुड़ियल हूंदी, मन में हुनजी यादि हूंदी, त हुन असांखे यथार्थ टच करे सघंदो। सम्झो किथे भूकंप थो अचे, चऊं बाबा भूकंप आहे, त परमात्मा असांखे यथार्थ जॻह ते, असांजी बुद्धि न हथ बि आहे, असांजी बुद्धि अख बि आहे, असांजी बुद्धि द्वारा भगवान असांखे छा चइण चाहींदो उहो असांजी बुद्धि में विझंदो बि आहे ॻाल्हि, त परमात्मा असांखे उन जॻह ते पहुचाए छॾंदो जेकी असांजे लाइ सेफ आहे। लेकिन हिन लाइ निश्चय ॾाढो खपे, निश्चय बुद्धि विझण थी चइबो आहे। तो देहधारी कोई भगवान न हूंदो, माण्हू कृष्ण के भगवान जे रूप में पूजदा आहिनि, सोचते आहिनि कृष्ण भगवान वास्ते, सोचते आहिनि कृष्ण भगवान आहे, उन ई गीता ज्ञान ॾिनो अथई, लेकिन कृष्ण भगवान वास्ते न थी सघंदो, छोजे कृष्ण त देहधारी देवता आहे। चाहे राम हुजे, राम भी देहधारी देवता आहे, चाहे इस्लामिन जो वॾो धर्म स्थापक इब्राहिम हुजे, चाहे बौद्धिन जो बुद्ध हुजे, चाहे कृष्ण जो क्राइस्ट हुजे, चाहे सन्यासिन जो शंकराचार्य हुजे, चाहे मुस्लिमन जो मोहम्मद हुजे, चाहे सिख जो गुरु नानक देव हुजे, न गुरु नानक देव आहे, ये भगवान थोड़ी है। गुरु नानक देव भी भगवान जे बारे में ॿुधाईंदो हुयो न कि हुनखे यादि करो। त मतलब अगरि असां कंहिं बि देहधारी जी मूर्ति रखी करे हुनखे भगवान सम्झी करे पूजऊं था, हुनखे यादि था करूं, मतलब असां भगवान ताईं त पहुचे ई न आहियूं अञा ताईं। कृष्ण त देहधारी देवता है न, नहीं नहीं न, ये तो देहधारी देवता है। कृष्ण त मां जी गर्भ सां जन्म वरितई, त भगवान त कॾहिं बि माता जी गर्भ सां जन्म न वठंदो। अगरि माता जी गर्भ सां जन्म वठंदो त उहो भगवान ई न कहलाईंदो। तेरे पुछे कि भगवान की परिभाषा पतो हुजे न कि भगवान अर्थात अजन्मो, जन्म मरण सां मुक्त रहण वारो, ऐं भगवान अर्थात जो सभिनि जो हुजे। चाहे कृष्ण की सब पूरी दुनिया मंदी, अभी कृष्ण जो माण्हू जन्म ॾींहुं मल्हाइनि था, सभु मल्हाईंदा कृष्ण जो जन्म, सब धर्म वारा, कहिड़े बि धर्म वारा हुजनि, सब थोड़ी मल्हाईंदा कृष्ण। कृष्ण भगवान कीअं थी सघे? कृष्ण भगवान जी पंहिंजी रचना आहे। देखिए भगवान जो दुनिया भगवान ठाती न, स्वर्ग,
वो दुनिया खे संभाल लाइ भगवान कृष्ण खे ॾिनई कि हा तूं संभाल। कृष्ण और राधे के उही स्वयंवर थी करे जॾहिं लक्ष्मी नारायण त हिन दुनिया में विक्रम जी संवत तॾहिं खां शुरू थींदो। भई कृष्ण भगवान जी पहिरीं रचना आहे। चइजे न भई माउ पीउ जो पहिरियों व्यवहार हूंदो त उहो वॾो ॿार, वॾे ॿार खे पीउ समान मञंदा आहिनि न माण्हू। सम्झो कंहिंजा अॼुकल्ह त माण्हू पहिरियों त अलाए घणा ॿार पैदा कंदा हुया, अॼु त हिकु बि पैदा करण त बि हुनखे संभालनि उहा ई वॾी ॻाल्हि। अॼुकल्ह ॿार पैदा करण पोइ संभालनि कहिड़ी मुश्किल ॻाल्हि आहे न। छो जे न ॾिसो माउ पीउ कुझु ढंग सां खाए नथो, ढंग सां ॿई हलनि नथा, वरी ॿार पैदा करनि, वरी लड़ाई झगड़ो करनि, वरी माउ पीउ जो शरीर ठीकु न, किथे ॿार पैदा करनि था हुनजो शरीर ठीकु न। त हिन ज़माने में न ॿार पैदा करणु ॾाढी मुश्किल ॻाल्हि आहे। माण्हू हिकु पाले उहो बि कनि नथा। लेकिन सम्झो कि पहिरें ज़माने में माण्हू, हिन खां पहिरियों जेको ज़मानो हुयो हुनमें माण्हू अलाए 10-10, 15-15 ॿार पैदा कंदा हुया, या हुन खां बि ज्यादा बि करे सघंदा। हाणे बि किथे किथे कंदा हूंदा, लेकिन बाबा जी त ॾिसो जो पहिरियों वॾो ॿार हूंदो आहे न, ऐं जेको लाइक़ हुजे, जेको माता पिता जी चए ते हले, हुनखे माता पिता चवंदा आहिनि हा भई तूं पूरो पंहिंजे ॿियनि भाउ भेणनि खे संभालंदो। पहिरियों ॿार जीअं बाप समान थींदो। असां केॾी सारी दुनिया में आत्मायूं आहिनि, सतयुग खां वठी करे हाणे कलयुग ताईं दुनिया में केॾी सारी आत्मायूं आहिनि। त हेॾी सारी आत्माउनि मां सभिनि खां समझदार आत्मा कृष्ण जी आत्मा, चाहे कहिड़े बि धर्म जी आत्मा हुजे, लेकिन सभिनि खां समझदार कृष्ण जी आत्मा। अॼु ॾिसो माण्हू ॾिसो कृष्ण खे पूजनि था, राम राधे कृष्ण खे, राम सीता खे, देवियुनि खे, पंहिंजे धर्म वारनि खे पूजनि था, चाहे गुरु नानक देव, गुरु गोबिंद सिंह देव या इस्लामियुनि जो या बौद्धियुनि जो, जंहिं बि पंहिंजा गुरु। अॼुकल्ह त ये देहदारी गुरुनि जा बि मंदिर ठाहे छॾिया। सभु चईंदा आहिनि असांजो इहो भॻवान। त बि कृष्ण जो मंदिर एॾो सुठो छो आहे? त बि कृष्ण जो जनम ॾींहुं एॾो धूमधाम सां छो मनाईंदो आहे? त बि कृष्ण खे ईअं त सभु धर्म वारा न मञंदा, लेकिन ॼाणदा ज़रूर आहे। कोई माण्हू भारतवासी भारत जे बारे में ॿुधे त भई विदेश वारा बि ॼाणदा आहिनि हा भई इहे कृष्ण हिननि जो देवता आहे। बाक़ी ईअं ॼाणनि न ॼाणनि, मल्हाइनि न मल्हाइनि, लेकिन ॼाणदा फेमस आहे मतिलबु कृष्ण। छोकी वो वॾो ॿार आहे न, परमात्मा जी हर ॻाल्हि खे सम्झे ऐं हुन अनुसार हलण वारी आत्मा न। चाहे ॾिसो माण्हू चवनि कि असांजो इहे राम सीता भॻवान आहे, लेकिन राम सीता जा बि मंदिर एॾा सुठा न आहिनि, एॾी धूमधाम सां न थींदो जेतिरो कृष्ण जी महिमा आहिनि। हुनखे झूले में बि झुलाईंदा आहिनि, हुनखे माखन खाराईंदा आहिनि, केॾे प्रकार जी हुनजी भक्ति थींदी आहे, केॾे प्रकार जी भोग लॻाईंदा आहिनि, उनखे केॾो श्रृंगार आहे। ये गुरु नानक देव खे श्रृंगार, ये कृष्ण जे क्राइस्ट के श्रृंगारनि, हुनखे त वीचारे खे क्रॉस लटकाए। ये इस्लामिन जे इब्राहिम के करन, ये बौद्धिन जे बुद्ध के करन न, लेकिन कृष्ण के ॾिसो पहनावो, रहन सहन, खाइण पीअण, इस प्रकार जा भोग हुनते भोग था लॻाइनि। त आहियूं सभु असां भॻवान जा ई ॿार, सभी आत्मा ही परमात्मा जी ॿारी आहिनि। कृष्ण जी आत्मा हुजे त चाहे तव्हांजी आत्मा हुजे, तव्हांजी आत्मा भी परमात्मा जी ही ॿार आहे। कृष्ण जी आत्मा जी भी परमात्मा ही पी है, गुरु नानक देव जी आत्मा जो भी परमात्मा ही बाप है। लेकिन तव्हां में कृष्ण में और गुरु नानक देव में फर्क है। कृष्ण जी आत्मा परमात्मा जी हर ॻाल्हि खे समझी करे जीवन में धारण करे उन रीति हली। गुरु नानक देव जी आत्मा परमात्मा की महिमा का गायनि, लेकिन पूरो वो न करे पाई, मतलब जो परमात्मा चई न वो पूरी ॻाल्हि न करे पाई पंहिंजे जीवन। ऐं तव्हां पंहिंजे पाण खे तो समझी सघंदा आहियो,
तव्हां केतिरो चयो था मञो भॻवान जो। भई माता पिता बि ॾिसो, सम्झो कंहिंजा 20 ॿार आहिनि त कंहिंखे पूरी ज़िम्मेवारी ॾींदो घर जी, जेको उन्हनि जी ॻाल्हियूं मञे ऐं जेको उन्हनि जी चए ते हले। जेका नंबरवार जे पहिरों 1 2 3 पोइ जीअं जीअं जो चए ते हलंदो, जो सम्झी सघे भॻवान जी ॻाल्हियूं, पंहिंजे पीउ जी ॻाल्हियूं उन अनुसार हली बि सघे। 2 ॻाल्हियूं आहिनि, हिकु सम्झी सघे ऐं हली सघे। त कृष्ण जी आत्मा परमात्मा जी सभु ॻाल्हियूं सम्झी सघे ऐं हुन रीति हलियो त भॻवान हुनखे स्वर्ग जी दुनिया ठाहे करे ॾिनई ऐं हुनजी पालना जे लाइ बि ॾिनई हुनखे पंहिंजी हुती। भई मां हाणे विश्राम करण वञा थो मथे, तूं हाणे हिन दुनिया खे संभाल। पोइ द्वापर युग खां पोइ इब्राहिम त्रेता युग में राम सीता खे ॾिनई, पोइ इब्राहिम बौद्धी वग़ैरह ईअं कलयुग अंत में थोरो समय मतलब जॾहिं हाणे पोइ अलॻि हिनखे गुरु नानक देव खे परमात्मा जो सभु ॿार आहिनि, लेकिन जेका लाइक ॿार हूंदा आहिनि उन्हनि खे दुनिया में जेको दुख जो समय हूंदो आहे या सत्य में त दुख हुयो ई न, हुन दुनिया खे संभालणो हुयो। त इन करे बाबा चवनि था कि हाणे ये सम्झो कि असां भॻवान खे ॾिसी न सघंदा आहियूं, असां भॻवान खे मन सां यादि करे जॾहिं असांजी बुद्धि मथे लॻल हूंदी तॾहिं असां हुनजी ॻाल्हियुनि खे सम्झी करे ऐं जीवन में हुन रीति हलंदासीं न, तॾहिं असांखे बाबा पंहिंजो लाइक़ ॿार सम्झो कि ॿार मुंहिंजो लाइक़ आहे, मुंहिंजे चए ते थो हले। अहिड़े ॿार जी ज़िम्मेवारी स्वयं परमात्मा ख़ुदि ई खणे वठे। माउ पीउ बि ॾिसो, जो ॿार हुननि जे चए ते हले हुननि जी ज़िम्मेवारी खणंदा आहिनि, त परमात्मा बि अहिड़े ॿारनि जी ज़िम्मेवारी खणंदो आहे। अॼु माण्हू चए थो भॻवान मुंहिंजी मदद नथो करे, मुंहिंजी ॿुधे नथो। भॻवान अहिड़े ॿारनि जी मदद कंदो जेको सभिनि जे लाइ बुरो सोचे। ॾिसो अॼु तव्हां में लेडीज़ में ॾाढी शक्ति हूंदी आहे न, चईंदा आहिनि नारी शक्ति ॾाढी ऊची आहे, घर खे नर्क बि ठाहे सघंदी आहे त घर खे स्वर्ग बि ठाहे सघंदी आहे। ये नारी शक्ति खे पंहिंजे पाण खे ॼाणणो खपे। सिर्फ़ ये न सोचो कि ये दुकान ते वञनि था, ये ॿाहिरि कमु करनि था, असां घर वेठा आहियूं। तव्हांजी आत्मा में एतिरी शक्ति आहे कि तव्हां पंहिंजी शक्ति सां अगरि तव्हां सुठो सोचंदव न ऐं सदा पॉज़िटिव सोचंदव त तव्हां पंहिंजे घर खे स्वर्ग ठाहे सघंदा आहियो। जेको पति तव्हांजे पैसा कमाए थो, पैसनि सां थोरी स्वर्ग थी सघंदो आहे, पैसनि सां सुख शांति ईंदी आहे, ये ग़लति ॻाल्हि आहे। माण्हू चईंदा आहिनि पैसो हुजे त सुख हुजे, लेकिन ॾिसो असां अगरि सम्झूं भई दुनिया में माण्हुनि खे पैसो बि आहे त बि सुख शांति ख़ुशी न आहे, मतलब पैसे सां सुख शांति ख़ुशी न ईंदी आहे। हा, पैसो बि हुजणो खपे, लेकिन जेका माण्हू वटि पैसो न आहे उहो त वॾनि माण्हू खां बि जास्ती सुख आहे। त पैसो बि हुजणो खपे, लेकिन उनखे सही रीति घर में यूज़ करण जे लाइ लेडीज़ में बि समझदारी हुजणी खपे। अॼु पुरुष कमाए थो, लेकिन अगरि घर जी लेडी खे एतिरो बि अकुल न आहे कि काथे पैसो कीअं लॻाइणो आहे, कहिड़ी जॻह ते कहिड़ी ज़रूरत अनुसार लॻाइणो आहे, तो वो पंहिंजे घर खे संभाले सघंदी, ॿियो पैसो वेस्ट कंदे न। और लेडी सोचे कि न पैसो त मुंहिंजे हथ में हुजणो खपे, लेकिन हुन अनुसार अकुल बि त हुजणो खपे। अगरि तव्हां पैसे खे ईअं ई वेस्ट कंदा रहो त पोइ कोई ॾींदो तव्हांखे पैसा, पोइ न ॾियनि त पोइ लड़नि थियूं भई असांजे हथ में पैसा न आहे। तव्हांजे हथ में पैसा, माण्हू चईंदो मूंखे हक़ ॾे, पहिरियों ख़ुदि खे हक़ वठण जे लाइक़ ठाहियो। हक़ ॾियण वारो तव्हांखे पाण ई ॾींदो। अॼु माण्हू पहिरियों ॾिसंदो आहे न कि भई इहो कमु इहो करण लाइ लाइक़ आहे, किथे किथे दुनिया में थींदी आहे पार्शलिटी, चलो उहा, लेकिन असांखे त पतो आहे असां लाइक़ आहियूं। जेको माण्हू लाइक़ हूंदो आहे न हुनखे चांस न मिले त हुनखे दुख न थींदो, छोकी हुनखे पतो आहे कि मां त लाइक़ आहियां, मूंखे अकुल त आहे कम से कम।
हिते न त मूंखे जीवन में परमात्मा त काथे न काथे हक़ ॾींदो ई से, लेकिन जेके अकुल ई न आहे वो चए न मूंखे पैसा ये वो ॾियो, कल्ह जो सभु बर्बाद करे थी, सभु पैसा वेस्ट करे थी, त पोइ छा थियो? ॾिसो माण्हू इहे सम्झणो खपे। जेका अॼुकल्ह नंढा नंढी नंढी नूंहर चवनि तूं मूंखे घर हलाइण ॾे, मूंखे घर हलाइण ॾे। अरे हलाइण सिखो त सही, हलाइण जो अकुल बि त हुजे। भई कीअं ॾिसो दुनिया में माण्हुनि खे खाइण लाइ न आहे, ऐं त हेॾा पैसा ख़र्च करे खाइण लाइ वठी बि अचो, ठाहियो बि अचो, ठाहियो बि ॿाहिरां बि ख़र्च करे अचो, त हुनखे वेस्ट डस्टबिन में फिटी करो, गांयुनि खे खारायो। चलो गांयुनि खे खारायो त बि ठीकु आहे, लेकिन बासी करे छो था खारायो? अगरि तव्हांखे चीज नथी वणे त ओतिरो ई वठो न। तव्हां न वठंदव त काथे न काथे जेके ज़रूरत हूंदी उहो त वीचारा खाई वठंदा। अगरि तव्हांखे एतिरो अकुल न आहे कीअं असांखे सफल करणो, ही ॾाढी गहरी ॻाल्हि आहे। अॼुकल्ह माण्हू इहो सम्झे नथो, सोचे त ठीकु आहे ठीकु आहे वठी अचो, ख़राब हूंदो त डस्टबिन में फिटी कंदासीं या गांयुनि खे ठाहे सघंदासीं। हाणे गांयुनि खे पंहिंजो चारो आहे उहो त छिलका बि ठाहे सघे, लेकिन अगरि तव्हांखे खाइण नथो सुठो लॻे, पहिरीं सोचो असां एतिरो खाई सघंदासीं, छोकी दुनिया में एतिरा माण्हू आहिनि उन्हनि खे खाइण लाइ न, पोइ तव्हां जेको डस्टबिन में फिटी था करो उहो वीचारा खाइनि था। त इहे सम्झ माण्हुनि खे न आहे न। त परमात्मा जेको ॾिसो हर सम्झ जॾहिं माण्हू में ईंदी न, कृष्ण खे एॾो ऊंचो पद छो ॾिनो? छो जो हुन भगवान हुनखे पूरी सृष्टि जो ज्ञान ॾिने कि ॾिस हिन सृष्टि ते ईअं थींदो, पहिरियों सुख ईंदो पोइ दुख ईंदो। कलयुग अंत में जॾहिं परमात्मा सृष्टि ते आया त हुन कृष्ण खे सॼो ज्ञान ॾिनी भई हिन सृष्टि ते सुख बि आहे त दुख बि आहे, 2 युग सुख जा बीतदा, 2 युग दुख जा बीतदा। त परमात्मा पूरी दुनिया खे ज्ञान ॾिनी, पूरी दुनिया खे सम्झ ॾिनी पंहिंजो ॿार सम्झी करे, लेकिन कृष्ण जी आत्मा सम्झी वई कि हा हिन दुनिया में 2 युग सुख सत्य त्रेता जा और द्वापर कलयुग जा 2 युग दुख जा आहिनि। त भगवान चई भई मुंहिंजो हाणे ई समय आहे हिन सृष्टि ते अचण जो, ऐं जेको बि मूं वटि शक्तियूं आहिनि, गुण आहिनि, ज्ञान आहे, उहो मां हाणे ई तव्हांखे ॾेई सघंदो, पोइ वापसि मां हिन सृष्टि ते 5000 साल पोइ। त कृष्ण जी आत्मा इहो सम्झी करे परमात्मा जेतिरो समय हिन सृष्टि ते हुयो हुनजो पाठ भगवान जो बि, तव्हां त सोचो था भगवान खे सदाई असां हेठि रहंदो आहे, हेठि थोरी रहंदो, भगवान त मथे रहंदो न, हेठि काथे रहे, हुन वटि त शरीर ई न आहे। पत्थरनि जी मूर्ति में रहे या गांयुनि ॿिलियुनि कुतनि में रहे, तव्हां त चओ था भई कण कण में भगवान आहे, कचिरे में भगवान रहंदो? तव्हां रहंदव कचिरे में, थोरी देरि तव्हांखे विहारो डस्टबिन खोलियो करे बदबू करे भॼी ईंदव। सोचो त सही, तव्हां चओ छा था? त परमात्मा लेकिन कृष्ण जी आत्मा भगवान जी ॻाल्हि सम्झी वई कि हा भई 2 युग सुख 2 युग दुख जा ई ईंदा आहिनि, त हाणे भगवान खां जेकी शक्ति वठणी आहे वठो, ताकि दुख जे समय असां ॿियनि जी मदद करे सघूं। अॼु बि कृष्ण खे माण्हू यादि था करनि, छोकी कृष्ण जी आत्मा 5000 साल पहिरियों ई भगवान खे एतिरी शक्ति वठी हुई कि वो कलयुग अंत ताईं हिन सृष्टि ते कंहिं न कंहिं नाम रूप में हिते हिन सृष्टि ते रही करे सभिनि जी मदद करे सघे। उनखे बि न पतो अथसि मां कृष्ण जी आत्मा सत्य में है, लेकिन वो शक्तिशाली जे हिन दुनिया में कई माण्हू हूंदा आहिनि न, चईंदा त जहिड़ो देवता आहे, मतलब हुननि जी आत्मा कोई ऊची आहे, वो हाणे भले साधारण तन आहे। हिन समय गुरु नानक देव जी आत्मा बि इन सृष्टि जे कंहिं न कंहिं शरीर में हूंदी, सभिनि जो भलो कंदी हूंदी, लेकिन हुन आत्मा खे इहे न पतो अथसि कि मां ही पिछले जॾहिं धर्म शुरू थियो हुयो त मां गुरु नानक देव जो पाठ वॼायो। ही कृष्ण जी आत्मा बि इन सृष्टि ते कंहिं न कंहिं नाम रूप में सभिनि जो भलो थी करे, जो परमात्मा खे हुन शक्ति वती अथई। ऐं हाणे वरी परमात्मा हिन सृष्टि ते अची करे वरी असांखे चए थो
कि हर गाल समझी करे करो, बेसमझी सा ना करो, जो तव्हांजी मर्जी आहे करे, सभिनि जे लाइ सोचे समझी करे करो। अॼु माण्हू खे थोरो बि कोई बुरो तो चई छॾे न त झटि उन्हनि जे लाइ बुरो चइण लाइ तयार था थी वञनि, झटि उन्हनि जे लाइ बुरो सोचण लाइ तयार था थी वञनि कि तुंहिंजो बुरो थिए, तूं ईअं थिए, तुंहिंजा ॿार ख़राब। अरे तव्हां चओ छा था, हुन बि चई तव्हां बि चयो, फ़ाइदो छा? तो तव्हांजा हुनजा ॿार न आहिनि, सॼी आत्मायूं परमात्मा जा ॿार। अॼु तव्हां सोचो था हिन मुंहिंजे ॿारनि सां बुरो कई त भॻवानु हिनजे ॿारनि सां बुरो करे, भॻवानु थोरी कंदो। भॻवानु चईंदो इहे बि आत्मायूं मुंहिंजा ॿार आहिनि, इहे बि मां छो हुननि जो बुरा करां। तो चईंदा आहिनि ॾिस भॻवान बि हुनखे बुरो कयूं कि वॾो पाप था करूं असां। भॻवानु कॾहिं कंहिंजो बुरो न कंदो आहे। तव्हां पंहिंजे कर्मनि अनुसार हिक ॿिए खे सुठो बुरो चओ था तो थिए त हिन में भॻवान खे विच में छा था छो था लाए? सम्झो ॿ ॿार आहिनि, आपस में लड़ी झगड़ी करे रोई करे वेठा आहिनि, इहे थोरी चईंदा कि मम्मी चई मूंखे मार, या मम्मी खे थोरी पंहिंजी लड़ाई में विच में इन्वॉल्व कंदो। मम्मी चईंदी मां थोरी कुझु चयो, तव्हां आपस में खुद ही लड़ियो। ईअं सभु आत्मायूं हिक ॿिए जे लाइ बुरो सोचूं था, बुरो ॻाल्हायूं था, बुरो करूं था, पोइ विच में सोचूं था ॾिस भॻवान हिन सां बुरो कई। इन करे सोचे समझी करे लाइफ जीअणी खपे। कॾहिं कॾहिं माण्हू मजाक में कंहिंखे कुझु चई थो छॾे, वो जीवन में केॾे वॾे रूप में हुनखे भुगतणो थो पए। त इन करे बाबा चए थो सोचे समझी करे हर चीज सोचो ॻाल्हायो करो। छा मीठी मीठी शुक्ल जे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो याद प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। संज भी रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे बुद्धि जे चमत्कार द्वारा आकार में साकार जो अनुभव करण वारा दिलाराम जी दिलरुबा ठो। बाबा चवनि था कई बार आया बल पुठियां आहिनि। बाबा चवनि था भले आत्माएं सोचनि कि अञा असां नंढा आहियूं, ये नंढा छा भॻवान खे ॼाणदा। कई के माण्हू हूंदा आहिनि न, कई बुजुर्ग हूंदा आहिनि, तो ये नंढा छा भॻवान खे ॼाणदा, असांखे पतो। लेकिन परमात्मा चए थो उम्र अनुसार भक्ति सां असां भॻवान खे पंहिंजो न ठाहे सघंदा आहियूं। भॻवान खे पंहिंजो कॾहिं ठाहे सघंदा आहियूं जॾहिं असांजो मन ऐं बुद्धि शुद्ध हूंदो। जॾहिं असांजे मन में शुद्धता बुद्धि में शुद्धता हूंदी न, हुन सां गॾु भॻवान आहे। भले उहो भक्ति न कंदो हुजे, भले वो मंदिर टिकाणा न वेंदो हुजे, भले वो अमृत वेलो न कंदो हुजे, लेकिन मन हुनजो सदा शुद्ध आहे। हुनजी बुद्धि में बुद्धि मन ऐं बुद्धि शुद्ध हूंदो आहे न, वो आत्मा सदा ही परमात्मा जे संग में रहंदी आहे, भले वो पाठ करे न करे। अच्छा कितना भी पाठ करो, कितना भी अमृत वेला करो, टिकाणे मंदिर गुरुद्वारे वञो, सत्संग करो, कीर्तन करो, सुठा भजन गायो, लेकिन अगर तव्हांजे मन में खोट हूंदी है, अगर मन में हिक ॿिए जे लाइ बुरो सोचता आहियो, बुरो बुद्धि तव्हांजी हेॾे होॾे भटकदी रहंदी आहे, तो तव्हां सभु कुझु कंदे हुए भी भॻवान खां परे आहे। तॾहिं तो चई न चारों तरफ लगाया फिर तभी तुझा सब दूर रहे। श्री पतो ही ना है कि भगवान इन पत्थरनि जी मूर्तियुनि में ग्रंथ शास्त्रनि सां पढ़ण सां थोड़ी मिलंदो आहे। भगवान खे खपे शुद्ध मन, शुद्ध बुद्धि, उन आत्मा सां गॾु भगवान सदा रहंदो आहे। स्लोगन आहे त्यागी आत्मा जे हर कर्म व कदम में सफलता समायल हूंदी है। जेकी त्यागी आत्मा हूंदी आहे न, जेको त्याग तपस्या था माण्हू सोचदा आहिनि घर बार छॾियो, कपिड़ा ॿिया पायो, ये त्याग करण थियो। न, ये त्याग न थींदो आहे। असली त्याग थींदो आहे विकार बुराइनि सां त्याग करो पंहिंजी आत्मा। तव्हां भले घर गृहस्थी में रहो, भले ॿारनि खे संभालो, भले धंधा करो, लेकिन अगर असांजी आत्मा विकार बुराइनि जो त्याग कंदी आहे न, विकार बुराइनि खे छॾंदी आहे, त हुनजी आत्मा शुद्ध हूंदी, त वो सदा
परमात्मा सां गॾु हूंदी त हुनजे जीवन में हुनखे सुठा सफलता प्राप्त थींदी। कई माण्हू चवंदा आहिनि असां रोटी जो त्याग कंदा आहियूं, जे व्रत रखंदा आहियूं, चवंदा आहिनि अॼु सॼो ॾींहुं रोटी जो त्याग कयो। रोटी जो त्याग करे छा कंदो? अरे सॼो ॾींहुं त्याग करो विकार बुराइनि जो, तुंहिंजो मुंहिंजो, ग्लानी निंदा, रोइण ॾिसण चिल्लाइण, हिक ॿिए जे लाइ बुरो सोचण, इहो त्याग करो त भाग्य ठहे न। अॼु रोटी न खाइण सां छा थींदो? सॼो ॾींहुं पोइ रोटी यादि ईंदी, कॾहिं राति थिए कॾहिं ॿियो ॾींहुं थिए थो त रोटी खाऊं रोटी खाऊं रोटी खाऊं। बेटा सुठो त रोटी खाओ, परमात्मा खे मन सां यादि करो ऐं विकार बुराइनि जो परहेज करो, हुनजो व्रत रखो न। तो व्रत रखण जो अर्थ समझो। व्रत रखण अर्थात पंहिंजी आत्मा खे विकार बुराइनि सां मुक्त करो। अॼु माण्हू व्रत रखंदा आहिनि त इहो व्रत रखो कि मां बि अॼु न रोज व्रत रखो कि अॼु खां मां सर्व गुणनि खे यूज करे हर कमु करो, सर्व कलाउनि खे धारण करे हर कर्म करो, संपूर्ण निर्विकारी रही करे हर कर्म करो, मर्यादा पुरुषोत्तम ठही करे हर कर्म करो, कॾहिं बि हिंसा न कनो, न काम कटारी जी हिंसा न बाहुबल जी। ये व्रत रखो कि अॼु खां ईअं हलंदासीं, तॾहिं तव्हांजो भाग्य ठहींदो, तॾहिं तव्हांजे जीवन में हर कर्म में सफलता प्राप्त थींदी। ओम शांति। बाबा खे यादि करो।